एक लंबे बालों वाला लड़का था। जब वो गाड़ी के अंदर बैठा, हमारे पुलिस एहलकार ने दरवाजा खोल के रखा हुआ था और उसको अंदर जाने से रोक रहा था। अभी पूरा एंटर नहीं हुआ था तो उसने झुका गाड़ी के अंदर कोई बटन प्रेस किया जिससे गाड़ी ब्लास्ट कर दी, जिससे दहशतगर्द फौरी तौर पर मौके पर हलाक हो गए। एक पुलिस एहलकार उसमें शहीद हो गया और 4 पुलिस एहलकार जख्मी हैं। मैं ये समझता हूँ कि जिस हाजिर दिमागी से और दलेरी के साथ पुलिस अफसरों ने काम किया और इंटरसेप्ट किया गाड़ी को, ये इस्लामाबाद को उन्होंने किसी बड़ी तबाही से बचा लिया। इस्लामाबाद वरी तबाही खां बची वियो। सेक्टर I-10 में आपघाती धमाको, 1 एहलकार शहीद, 3 पुलिस एहलकारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। शहीद एहलकार जो मढ़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त तलाशी लाइ गाॾी खे रोकियो वियो त आपघाती धमाको कयो वियो। सदर वज़ीर आज़म पर ॾेई वज़ीर ऐं ॿियनि पारां धमाके जी मज़मत। शहबाज शरीफ़ चयो आहे त दहशतगर्द मुल्क जा दुश्मन ऐं क़ौम जा क़ातिल आहिनि, खेनि कंहिं बि सूरत में बख़्श न कबो। दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ फोर्सिस सां भरपूर सहकार जारी रहंदो। बारूद सां भरियल गाॾी हाई वैल्यू टारगेट खे निशानो बणाइण लाइ मोकिली वई हुई। पुलिस एहलकारनि जान जी कुर्बानी ॾेई वॾे नुक़सान खां बचायो। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त पुलिस गश्त दौरान शकी गाॾी खे रोकण जी कोशिश कई, जंहिं दौरान धमाको थियो। गाॾी में औरत ऐं मर्द दहशतगर्द सवार हुया जेके मारिजी विया। चौधरी परवेज़ इलाही खे वॾ वज़ारत तां हटाइण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट में ॿुधणी जारी। परवेज़ इलाही जे वकील अली ज़फ़र दलील ॾींदे चयो त गवर्नर वॾे वज़ीर खे एतमाद जो वोट वठण लाइ चई सघे थो, पर एतमाद जे वोट लाइ अलॻि सेचन घुराइण ज़रूरी आहे। बेंच जे सरबराह जस्टिस आबिद अज़ीज़ शेख रिमार्क्स ॾींदे चयो त गवर्नर एतमाद जो वोट वठण लाइ चवे त चौधरी परवेज़ इलाही पंजाब जो वॾो वज़ीर न रहियो। पंजाब जे गवर्नर वलीगुल रहमान चौधरी परवेज़ इलाही खे डी नोटिफाई करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि चौधरी परवेज़ इलाही मुक़रर तारीख़ ऐं वक़्त ते असेंबली मां एतमाद जो वोट वठण में नाकाम रहियो। आइन जे आर्टिकल 173 ते खेसि उहिदे तां हटाए वियो। कैबिनेट सेक्रेटरी पंजाब काबीना टुटण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। परवेज़ इलाही पारां गवर्नर जो हुकुम मञण खां इनकार। परवेज़ इलाही चयो आहे त पंजाब हुकूमत आइनी आहे, काबीना कमु कंदी रहंदी। पंजाब जे वॾे वज़ीर खे हटाइण वारे गवर्नर जे हुकुमनि बाद PTI चेयरमैन इमरान खान वटि अहम इजलास। कानूनी माहिरनि जी इजलास खे गवर्नर जे खयल क़दमनि बाबति ब्रीफिंग। फवाद चौधरी चयो आहे त गवर्नर जे नोटिफिकेशन जी का बि कानूनी हैसियत न आहे। पंजाब जे गवर्नर खे हटाइण जी कार्रवाई शुरू कई वई आहे। मोनिस इलाही चयो आहे त कमाल करण वारनि कमाल करे छॾियो। पंजाब जो गवर्नर एतमाद जो वोट वठण लाइ वॾे वज़ीर खे चवे हा। नून लीग पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ख़िलाफ़ पंजाब असेंबली में जमा करायल बेएतमादी रिथ वापसि वठी छॾी। नून लीग अॻवान ताहिर खलील चयो आहे त परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेएतमादी रिथ वापसि वरिती वई। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ बरक़रार आहे। पंजाब जो डीनोटिफाई थियल वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही पंजाब असेंबली पहुची वियो। स्पीकर सप्तेन खान बि पंजाब असेंबली में मौजूद। पंजाब असेंबली जो इजलास कुछ देर में शुरू थियण वारो। फयाज़ चौहान चयो आहे त गवर्नर जो कदम गैर कानूनी ऐं गैर आइनी आहे, क़बूल नाहे। पंजाब जे वॾे वज़ीर वटि नंबर पूरा आहिनि त खेसि एतमाद जो वोट वठणु घुर्जे। गवर्नर वटि एतमाद जो वोट वठण लाइ असेंबली जो इजलास घुराइण जो अख़्तियार आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त चौधरी परवेज़ इलाही एतमाद जो वोट वठे 186 नंबर्स पूरा करे त अदालत जो बि वक़्तु ज़ाया न थींदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में रेस्क्यू 1122 जे हेडक्वार्टर्स जो बि इफ़्तिताह कयो।
वॾे वज़ीर मुराद अली शाह जी गड़ी ख़ुदा बख़्श आमद। शहीदनि जी मज़ारुनि ते बि हाज़िरी। बेतमादी रिथ में परवेज़ इलाही पाण सहूलियतकार हुयो। केपी ऐं पंजाब जे वॾनि वज़ीरनि असेंबली टोड़ण बाबति इमरान खान खे बेवकूफ़ बणायो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त केपी जो वॾो वज़ीर ॿुधाए त असेंबली टोड़ण में संदसि आॾो केरु रुकावट बणियल आहे। कमर ज़मान कायरा चयो त इमरान खान मुल्की सलामती ते हमला कंदो रहियो आहे। सुप्रीम कोर्ट सिंध जे सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस ऐं रेंजर्स खे कब्ज़ो ख़त्म कराइण में मदद करण जी हिदायत। जस्टिस हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स ॾींदे चयो त कराची में गैर क़ानूनी ॻोठा आबाद कया विया आहिनि। ॿुधायो वञे त लैंड यूटिलाइज़ेशन कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ कहिड़ा क़दम खंया आहिनि। जस्टिस जमाल खान मुंदूख़्याल रिमार्क्स ॾींदे चयो त सही ज़मीनी सुधारा कया वञनि हा त अदालतुनि तां 80% बार घटिजी वञनि हा। सिंध हुकूमत एतिरी कमज़ोर आहे त कुर्सी छॾे ॾिए। सिंध हाई कोर्ट में सूबे अंदरि बंदि पियल स्कूलनि वारे केस जी ॿुधणी। तालीम खाते पारां बंदि पियल स्कूलनि मां 4,430 स्कूल खोलण जी दावा। रिपोर्ट अदालत में पेश। अदालत खुलियल स्कूलनि जी फ़हरिस्त तलब करे वरिती। अदालत पारां औस्तादनि जी हाज़िरी यकीनी बणाइण लाइ मोबाइल एप्लीकेशन इस्तेमाल करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे पुट सुलेमान शहबाज जी ज़मानत मंज़ूर। एहतसाब अदालत सुलेमान शहबाज खे जांच में शामिल थियण जी हिदायत करे छॾी। 5 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो बि हुकुम। सुलेमान शहबाज अदालत में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराईंदे नैब खे धुन बणायो हो। मोटरवे मेगा करप्शन केस में नौशरो फिरोज़ मां गिरफ़्तार थियल 6 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते जज न हुअण सबबि ॿुधणी न थी। एंटी करप्शन कोर्ट सखर जो जज मोकलुनि ते हुअण सबबि ॿुधणी 5 जनवरी ताईं मुलतवी कई वई। शफ़ीक सुमरो, अज़ीज़ अंसारी, रुस्तम खोसो, हकानी सेतो ऐं आफ़ताब सुमरो ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। अटार्नी जनरल अश्तर साहब जी इस्तीफ़ा मंज़ूर। उस्मान एवान नओं अटार्नी जनरल मुक़रर। सदर आरिफ अलवी मंज़ूर ॾेई छॾी। पीटीआई चेयरमैन इमरान खान जी अॻूणी घरवारी रेहाम खान मिर्ज़ा बिलाल बेग सां टीं शादी करे छॾी। रेहाम खान ट्वीट ज़रिए पंहिंजी शादीअ जी तस्दीक़ कई। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे क़त्ल केस जी ॿुधणी। जवाबदार धुर जे वकील पारां वधीक 3 शाहिदनि खे तलब करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। 12 जनवरी ते ॿुधायो वेंदो। जवाबदारनि जे वकील पारां वधीक 3 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। कादिरपुर वेझो मोटरवे ते कार खे बाहि लॻी वई। 1 ॼणो सड़ी फौत, 4 ज़ख़्मी। शदादकोट वेझो जानियुनि जी बस कल्टी, औरत ऐं नीगर फौत, केतिराई ज़ख़्मी। खैरपुर वेझो मेराण नेशनल हाईवे ते वैन जो मोटरसाइकिल खे टकर, 1 ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। लखी गुलाम शाह वेझो वैन कल्टी, 22 मुसाफ़िर ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। कोटड़ी जे साइट एरिया में फैक्ट्री जे गोदाम खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि सामान सड़ी रख। फायर ब्रिगेड पारां बाहि ते ज़ाब्ते जूं कोशिशूं जारी। हैदराबाद जे कारी मोरी वटे हथियारबंदनि बाह में मिंजंदड़ नौजवान खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जी सुञाणप गुलाम मुर्तज़ा तौर थी। लाश इस्पताल मुंतक़िल। ऐं कंदकोट में बदामनी ख़िलाफ़ JUI जी रैली। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि पारां बदामनी ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो।